नाज़रीन ख़बर शामिल कंदालूं घोसपुर मां घोसपुर वेझो टोड़ी बंगलो जे मलिक बिरादरी जे ॿिनि धुरियुनि में 4 सालनि खां हलंदड़ तकरार खे निबेरण लाइ आल सिंध मलिक वेलफेयर एसोसिएशन जे प्लेटफॉर्म तां मिंट मेड़ काफ़िलो ॿिन्ही धुरियुनि वटि पहुची वियो। धुरियूं मलिक एसोसिएशन जे अॻवाननि खे मान ॾींदे ख़ैर करण ते राज़ी थी विया। हिक धुर नज़ीर अहमद मलिक, ॿिए धुर मांझी मलिक, ॿई धुरियूं ठाह करण लाइ फ़ैसिले जी तारीख़ जल्द मुक़रर कई वेंदी। उन मौक़े ते आल सिंध मलिक वेलफेयर एसोसिएशन जे मरकज़ी अॻवान उस्ताद मुमताज़ मलिक चयो त हीअ झेड़ो मलिक बिरादरी जे ॿिनि माइटनि में आहे जहिड़े सां ॿिन्ही धुरियुनि जो माली नुक़सान थियो आहे। असां इंसानियत ख़ातिर हिते पहुता आहियूं। ठाह में ख़ुदा बि राज़ी आहे। असां पंहिंजी मलिक बिरादरी में अमन ऐं प्यार हिकु रहे जीअं असां हिक तरक़ी याफ़्ता बिरादरी लेखिया वञूं ऐं हुन मुल्क पाकिस्तान ऐं सूबे सिंध जी ख़िदमत करे सघूं। मिंट मेड़ काफ़िले में एसोसिएशन अॻवाननि गुलाम रसूल मलिक, गफ़रान अली मलिक, उस्ताद आज़ाद मलिक, उस्ताद अब्दुल नबी मलिक, गुलाम मुश्तबा मलिक, मोहम्मद शरीफ मलिक ऐं ॿियनि शिरकत